अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ दे नाल दादू अदालत में ॿुधणी दौरान उमर रबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जी अल्हम्दुलिल्लाह अॼु आर्ग्यूमेंट्स कंप्लीट थिया। ज़मानत वारी दरख़्वास्त जेका MP बुरहान खान चांडियो ऐं सरदार चांडियो जी जेका ज़मानत हुई उन ते फ़ैसिलो रिज़र्व थियो 4 फ़रवरी ताईं। असां पूरी उम्मीद आहियूं पाकिस्तान जी अदलिया मां हमेशह चयो त अदालतूं इंसाफ़ करण जे लाइ आहिनि ऐं पहिरियां बि तव्हां ॾिठो हूंदो त अदालतुनि सुठा फ़ैसिला कया आहिनि ऐं अदालतूं इंसाफ़ ई कंदियूं। सो असां अल्लाह जी ज़ात मां ऐं पाकिस्तान जी अदलिया मां पूरी उम्मीद आहियूं त इंशाअल्लाह हिननि जी ज़मानत रद्द थींदी, छो त हिननि जेको आहे सो 3 मर्डर कराइण कंहिं हिकु फैमिली जा मज़ाक ॻाल्हि न आहे। असां हिते इंसाफ़ जी ख़ातिर अचूं था ऐं अदालतूं असांजी आख़िरी उमेद आहिनि, वाहिद उमेद आहिनि मज़लूमनि जी। सो असां उमेद रखूं था। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां हाणे बि चई ऐं इहा ई मां ऐड करणु चाहींदमि त हीअ असांखे दॿाइण जी कोशिशि कनि था त हीअ ख़ामोश थी वञनि, असांखे रॼाइण जी कोशिशि कनि था। हिननि जा कोर्ट्स में जेके एक्टिविटीज़ आहिनि खणी चइजे त असांखे हीअ रॼाइण जी या दॿाइण जी कोशिशि कनि था। हिननि खे इहा शइ वाज़े करणु चाहियूं त तव्हां असांखे दॿाए या दफ़नाए नथा सघो, असांजी आवाज़ खे रोके नथा सघो, छो त असां उहे ॿुधायूं जंहिंखे तव्हां दफ़नाईंदव त असां फलदार थी करे निकिरंदासीं। सो असांजो आवाज़ जागीरदाराना निज़ाम जे ख़िलाफ़ु केर बि नथो रोके सघे। तारीख़ गवाह आहे त हर ज़ालिम खे शिकस्त मज़लूम जे हथां आई आहे। सो असां मज़लूम आहियूं, इंशाअल्लाह पूरी उम्मीद आहियूं त इंसाफ़ थींदो।